फकीरा तू पाण खे वॾो गैरती समझंदो आहीं न? किथे आहे तुंहिंजी गैरत? तुझी भेड़ वते थी सरियाम इश्क लड़ाईंदी, तू वरी पंहिंजो पाण खे गैरती समझंदो आहे? बंद कर बचिया बकवास। दिमाग तो खराब न है तो? मुझो मथो बिल्कुल ठीक है। तू घिट्टीअ मां कंहिं बि माण्हूअ खां पुछी सघींदो। आफ़्ताब सां मूं हुनखे ॾिठो आहे। आफ़्ताब सां मिलण वेंदी आहे सितारा। मूं ते एतबार नथो चई, होटलनि वारनि ऐं पाड़े वारनि खां तूं पुछी सघींदो। मां सॼी जांच पड़ताल कयां थो। जेकॾहिं ॻाल्हि कूड़ी निकिती न, फुलत पंहिंजे ज़िंदगीअ जो केरु न सम्झजां। जीवन किसे खे छोरी ॿियनि सां राज़ी पाज़ी, बाक़ी फुल फ़कीर खे टाण। बाबा वो बि औरत चादर ऐं चौधियारी में सुठी लॻंदी आहे। हूअ बि वॾड़ा चवंदा आहिनि त मर्द रुले त खुले, जेकॾहिं औरत रुले त भुले। पर बाबा मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में नथी अचे। अॼु मां तव्हांखे सरियाम चवां थो त सितारा जो घर खां ॿाहिरि निकिरणु बंदि। सितारा स्कूल में न वेंदी। हाणे मां माण्हुनि जा वधीक ताना बर्दाश्त नथो करे सघां बाबा, नथो करे सघां। असां औरतुनि खे छुड़वाम था छॾियूं। बस बाबा बस, हाणे गंज थी वियो बाबा, बस बस यार, मूं त घणो ई थे चयो। छोकरी वॾी थी वई आहे, हाणे घर खां ॿाहिरि न निकिरे। पर सितो वारी मां चई बस कर, बस सही। औरत न वारी अधमकरी चढ़े न सो लहे ई न। हाँ साईं, असां दिमाग ख़राब है, हिन मोतबर हिन दिमाग सही है। मायूं कन फैसलो तो गलत है, बाकी मर्द कन वो सही है फैसलो। हाणे मट करे वे, असां फैसलो करे छॾियो। ऐं छोकरी इम्तिहान खां पोइ न पढ़ंदी। उहा अयाज़ जी अमानत आहे, अयाज़ खे ॾींदासीं। पर फकीर आपी छोकरी मर्जी छा आहे, उन को पुछण तो दे। छोकरियुनि जी मर्ज़ी न आहे कुछ भी, उन्हनि खे पंहिंजा फैसला ॿुधाइबा आहिनि। फैसलो इहो आहे जीअं असीं चाहींदासीं ईअं ई थींदो, बस। ले अचे तो सुनो जो तो के गाह भी न विझंदो। अरे गाह अहिड़ो विझंदो जो तव्हां जड़ा ॾिसंदा ई रहंदा। हूअं बि चवंदा आहिनि आशिक़ मजबूर सुहिणो मगरूर। इहा सभु मगरूरी लही वेंदा। निहायती बेशरम इंसान है तू। शर्म किथां वियो शर्म? काथे आहे शर्म? इन्हें जड़ा कहीं मिला। यार ती बदतमीज इंसान है। चलिए बाबा आए थे साहब साथी जे असां जी इज्जत के मिट्टी में मिलाए आते खुश थी। अदा मु आखिर छा कयो आ जो तवी मुके ये पे चओ? तू वरी जुबान थी हलाई तारा मां तुझी जुबान काकड़े का करी छडी दो सही।
हाजे सामू ज़बान थी हलाई। बाबा बाबा मां तो के चवां थो ते हीअ मूंखे घर खां ॿाहिरि न खपे न खपे। जेकॾहिं मूं हुनखे घर खां ॿाहिरि ॾिठो त गोली सिधी हणंदोसांसि। समझी वञ किसे खे। बाबा आखिर तव्हां सभिनि खे थियो त छा आहे? मूं आखिर तव्हांजो कहिड़ो त ॾोह कयो आहे? मूंखे तव्हीं एॾी अज़ियत छो पिया ॾियो? मुंहिंजो कहिड़ो त ॾोह इहो त ॿुधायो मूंखे। छा मुंहिंजो इहो ॾोह आहे त मां हिकु धीउ आहियां, नियाणी आहियां, मां पढ़णु थी चाहियां? इहो ॾोह आहे मुंहिंजो। मां जहालत खे ख़तम करे रोशनी जो ॾीओ ॿारणु थी चाहियां। बाबा तव्हीं मूंखे जवाबु ॾियो, तव्हां ख़ामोश छो आहियो? तू फिलहाल अंदर हल, कपड़ा बड़ा मटा ऐं कमकार जी कर। हल हाणे हल। छा थियो आफ्ताब? खैर त आहे? मुंहिंजे सितारा खे चओ न उहो मूंसां ॻाल्हाए। साम्हूं बीठी अथई, ॾिसी बि सघीस थो ऐं चई बि सघीस थो। मुंहिंजे मूंखे कंहिंसां बि न आहे ॻाल्हाइणो। उहे मुंहिंजे मथां मुसीबत जा पहाड़ घटि आहिनि। तोखे त ख़बर आहे मुंहिंजो घर अॻे दोज़ख बणिजी पियो आहे। पर सितारा मां त तोखे ॾाढो पसंदि कंदो आहियां। सच करे पुछी त मुंहिंजी त राति जूं निंडूं ई फिटी वियूं आहिनि। निंड फिटी वई आहे त हुन में असां छा था करे सघूं? ॾिस आफ्ताब, मां जेसि ताईं पंहिंजी पढ़ाई नथी पूरी कयां न तेसि ताईं मां कुझु नथी करे सघां। ऐं बराए महिरबानी तूं मुंहिंजो रस्तो न रोकींदो कर। मुंहिंजो हिकिड़ो मक़सदु आहे त मां तालीम हासिल कयां ऐं पंहिंजे ॻोठ जा जेका बंदि स्कूल आहिनि इहे खोलायां। ऐं मूंखे हिन प्यार व्यार जे चकर में न आहे पढ़णो। अचता हलो। खेर त आहे आशिक़ साईं, महबूब जो दीदार कोन थो थिए छा? बस यार तूं हिन ॻाल्हि खे छॾे ॾे। सची ॿुधाए छा थियो अथई? यार हुन मूंखे अॼु थोरो जवाबु ॾेई छॾियो। हुन चयो जेसि ताईं मां पढ़ाई पूरी नथी कयां तेसि ताईं कुझु न थींदो। होॾां वरी हू पंहिंजे घर वारनि खां बि डिॼे थी। तूं ई मूंखे जवाबु ॾे त यार मां छा कयां? मां त मरियो पियो वञा सफ़ा। तूं हाणे मर न, सब्र सां कमु वठ। उहो भली पंहिंजी पढ़ाई पूरी करे वठे, बाक़ी ॻाल्हि भई को न को रस्तो निकिरी ईंदो। अचता सितारा चाचे वारनि न्यापो कयो असांजे रिश्ते जी ॻाल्हि पई हले। तुंहिंजी छा मर्ज़ी? त पोइ वञी तव्हां हुन सां ॻाल्हायो, मूंसां न ॻाल्हायो। पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी, ओ पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी, ओ पीरन फकीरन जी सिंधड़ी सुहारी। आफ्ताब तू एॾो परेशान छो आहीं? छो एॾो बेचैन? फ़कीर साईं इंसान आहे, इंसान खे ई थी वेंदो आहे। मुंहिंजो मतिलबु ग़रीब खे इश्क थी वियो आहे। तोड़े मज़ाक खां बाज़ नथो अची। फ़कीर जे साम्हूं बि तूं मज़ाक थो करीं। इश्क बि इंसान खे ई थींदो आहे। हक़ अल्लाह। हा बाबा
इश्क करी त अल्लाह सां ई कर जेको असली ऐं सचो आहे। हक़ अल्लाह हक़ अल्लाह हक़। बाबा क़ुरान पढ़ंदा कयो ऐं क़ुरान जो विर्त कंदा कयो। क़ुरान जे पढ़ण सां सभु बेचैनियूं ख़तमु थींदियूं आहिनि बाबा। फ़क़ीर साईं दुआ कयोसि त दिलि जी उमेद पूरी थिएसि। बाबा नेत साफ़ आहे त मंज़िल ई आसान आहे। मूंखे हिकु ॻाल्हि त ॿुधा, सितारा जी जॾहिं मूंसां मङणी बि थियल आहे त हू कहिड़ी ॻाल्हि जे करे एतिराज़ थी करे? ठीकु आहे, वधीक मां हुन सां ॻाल्हाईंदमि। यार आफ्ताब हे तो पंहिंजा कहिड़ा हाल करे छॾिया आहिनि। जे इश्क लॻई पोइ पुछंदोसीं कीअं थो रोई कंहिंजे प्यार में। हूअं बि चवंदा आहिनि जिथे बाहि भरे उहा जाइ जले। बाहि त मुंहिंजे अंदर में आहे, तोखे कीअं ख़बर पवे यार? यार जॾहिं हुन तोखे जवाबु ॾेई छॾियो आहे त पोइ तूं छो थो रोई? भला उहा न त का ॿी? हूअं बि चवंदा आहिनि त छोकिरी बस ऐं ट्रेन, हिकिड़ी वेंदी ॿी ईंदी। पर यार मुंहिंजो त हुन सां मींहं जो नातो आहे। मुंहिंजी उहा पहिरीं इहा आख़िरी मोहबत आहे। हाओ यार आख़िरी पीस हुयो, ॼण ॿियो त को ठहंदो ई कोन। छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे यार। उन ॾींहुं तोखे फ़क़ीर साईं बि तनक़ीद कई हुई त इन्हनि अजायनि ॻाल्हियुनि खे छॾ, अचु त हलो निमाज़ पढ़ूं। ऐं निमाज़ जो टाइम थी वियो आहे, अचु त हलो निमाज़ ते।